नाज़रीन हिन वक्त में मौजूद हाँ DC ऑफिस में जिते मीर मंजूर खान पंवर जे माण्हुनि पारां धरणो लगायो वियो आहे। अचो त मुज़ाहिरीन सां ॻाल्हायूं ऐं उन्हनि खां पुछूं त हीउ धरणो छाजे लाइ लगायो वियो आहे। अवाम असां सां गॾु ई आहे। प्रेशर चई सघो था, इन जे महिरबानी सां असांखे रीकाउंटिंग जो लेटर मिलियो आहे असांखे। अचण जो असांजो मक़सदु इहो हुयो जो असां सां इलेक्शन में रिगिंग थी आहे, उनजे लाइ असां पंहिंजो पुरअमन एहतजाज कयो आहे, जंहिंजे करे हाणे उनजो असांजी महिनत रंग लाथो आहे। हितां अवाम ॾिसी सघो था कंहिंजा फॉलोअर्स आहिनि। असां पुरअमन इंसान सरदार मंजूर खान पंवर जा पुरअमन फॉलोअर्स आहियूं। असांखे पंहिंजो हक़ मिलियो आहे जो हाणे लेटर इशू थियो आहे, ख़बर पए थी जो रिकाउंटिंग थिए थी। असांजे एहतजाज रंग लाथो आहे। सॼी असांजी बिरादरी खे संगत खे मुबारक हुजे। हिते असांजो मक़सदु इहो आहे जो आरो उन सां गॾु उनखे पायलट करे पियो, उहो ॿधल हुयो हर पोलिंग ते। ऐं आबाद मेल जो प्रिज़ाइडिंग ऑफिसर भॼी वियो 3-4 कलाकनि खां पोइ अची हिते रिज़ल्ट मटाए चई 93 ते उते खटियो। उते जॾहिं ॻणप कईसीं उन्हनि जेको बि ड्रॉ कयो तंहिं हूंदे बि 45 ते असां खटियलसीं। इहो एहतजाज आहे त रिकाउंटिंग कराई वञे। साईं यूसी गढ़ी चंड में असां सां एॾी धांधली कई हुई आहे जेका शइ ज़िंदगीअ में कंहिंसां नथी हूंदी। तव्हांखे ख़बर आहे जेको आहे ब्लेड पेपर राति जो पुॼाया वेंदा आहिनि हर पोलिंग ते। असां वटि जेको आहे सुबुह जो पुॼाया विया आहिनि ऐं असांखे सबूत बि मिलिया। हर जेको आहे इहो पोलिंग ते किथे 30 पेपर जेको आहे ब्लेड पेपर किथे 20 माना हिननि किथे विधा आहिनि, जिते वरी असांजा माण्हू अची विया आहिनि त ॿाहिरां जेको आहे दरियुनि खां फिटी कया विया आहिनि। इन खां वधीक कोई सबूत थी नथो सघे। माना हर तरीक़े सां धांधली, असांजा माण्हू मोटाया वञनि पिया। पुलिस बि उन्हनि सां मिलियल हुई, जेको आहे हर स्टाफ जेको आहे उन्हनि सां मिलियल हुयो। AC जेको बि स्टाफ हुयो असांखे हर तरह सां माना रोकियो वञे पियो। असांजा माण्हू काफ़ी जेको आहे रहिजी विया, उन्हनि जे माण्हुनि खे छॾियो वञे पियो। पुलिस असांजा माण्हुनि खे मोटाए पई। सभु जेको आहे राशि रिश्वत सभिनी वरिती आहे, असांखे सॼी ख़बर आहे। पोइ हिन जे करे असां मुतालबो कयूं था त जेको आहे सॼी UC खे रिकाउंटिंग करायो वञे। जीअं त तव्हां ॾिठो UC गढ़ी चंड, UC मीरापुर न बल्कि सॼी सिंध जे 14 ज़िलनि में जेका रिकॉर्ड धांधली थी आहे, उन जो सबूत तव्हांखे मीडिया ऐं सोशल मीडिया ऐं प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया जिते किथे तव्हांजे अॻियां आहे। मां चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट के गुज़ारिश कयां थो त फिलफोर नोटिस वठी 14 ज़िलनि में, सिर्फ़ु जैकाबाद में न, सिर्फ़ु मीरापुर ऐं गढ़ी चंड में न, 14 ज़िलनि में ॿीहर इलेक्शन कराई वञे। फ़ौज जी निगरानी में अवाम खे पंहिंजो हक़ जेको आहे, हक़ राय दही फ्री एंड फेयर तरीक़े सां इस्तेमालु करे ॾिनो वञे ऐं अवामी नुमाइंदनि खे अॻिते अचण जे लाइ मौक़ो ॾिनो वञे। चंगेज़ खान सां नाइंसाफ़ी थियो आहे। कूड़ा जाली वोट आया विया आहिनि, उहे जेका पकड़िया विया आहिनि। कोर्ट खे अपील कजे थी, DC साहिब अपील कजे थी त इंसाफ़ थियो वञे। हक़ जेको आहे चंगेज़ खान जो आहे। सरदार असांजा चंगेज़ खान खटियल आहे, हुनखे कूड़ा वोट ॾेई करे हुनखे कामयाबु कयो अथनि। जी नाज़रीन हितां जे मुज़ाहिरीन जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधूं। हिननि जो इहो चवणु आहे त इलेक्शन में जेका 26 जून ते गढ़ी चंड में वार्ड नंबर 16 ते जेका इलेक्शन थी हुई, जेका मीर मंजूर खान पंवर जे पुटु चंगेज़ खान ऐं अलीज़ नवाज़ खान पंवर जे विच में थी हुई, जेका अली नवाज़ खान पंवर खटे वियो। हाणे मुज़ाहिरीन जो इहो चवणु आहे त उन इलेक्शन में धांधली थी आहे ऐं उन जे लाइ असां हिते धरणो हयो आहे। ऐं जेको असांखे हितो जेको हाणे रिकाउंटिंग थियण वारी आहे, असांखे इंतिहाई ख़ुशी आहे जेको असां सां इंसाफ़ थींदो ऐं हितां असां मुंतज़िर आहियूं त असां सां इंसाफ़ कयो वञे।